अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तां ॾिसी रहिया हो न्यू मेरान न्यूज़ और कयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कई पिया रतो देरो में रिपोर्ट एहसान बोस्तार जी। रतो देरो जे मीरल जाखरो मोहल्ले जो रहवासी मंसूर अली नोरारी माज़ूरी बावजूद बि घर जे केतिरनि ई फ़र्दनि जो अकेलो सहारो बणियल। माज़ूर मंसूर अली मेहनत करे घर जो चरगो हलाए रहियो आहे। पेरनि खां माज़ूरी बावजूद बि पूरो ॾींहुं इस्त्री जी दुकान ते बीह कपिड़ा इस्त्री करे घर जे गुज़र सफ़र लाइ महिनत कंदो आहे। मंसूर अली नोनारी जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जो वर्कर भी है, इन पाकिस्तान पीपल्स पार्टी क़यादत के अपील कंदे चयो त 1 खां 4 ग्रेड वारनि आर्डरनि मां माज़ूर कोटा तहत एक आर्डर ॾिनो वञे जीअं मासूम बचड़नि समेत घर जे केतिरनि ई फ़र्दनि जो पेट पाले सघां। छा मसला छा मुतालबो साईं, मुझो मुतालबो आहे इहो आहे, अर्ज़ु आहे मुंहिंजो त महिरबानी करे मां पीपल्स पार्टी जी आला क़यादत खे अर्ज़ु थो कयां। MP फरियाद टालपुर साहिबु असांजे रते देरे जी MP साहिबु ऐं असांजो एमीन साहिबु लाड़काणे जो बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब खे मां अर्ज़ु कंदुसि त ख़ुदा रा अल्लाह जे वास्ते मुंहिंजा नंढड़ा मासूम बचड़ा उन्हनि बचड़नि जे सिर जे करे मूंखे का माज़ूर कोटा मां नौकिरी ॾियो, मूंखे का बि हल्की सल्की नौकिरी ॾियो त जीअं मां पंहिंजे मासूम बचड़नि जो मुस्तक़बिल सवारियां। ख़ुदा ॾिसे थो हिन महांगाई जे दौर में मां पंहिंजे बचड़नि खे जेको आहे सो न तालीम थो ॾेई सघां, न उन्हनि खे सुठो खाराए पीआरे सघां थो ऐं तमामु वक़्तु मुंहिंजो ॾुखियो थो गुज़रे। ख़ुदा रा मुंहिंजी मदद कई।